मां हिते पहुतो आहियां उमरकोट में त मूंखे जीअं मां हिते पहुतो आहियां मूंखे पाण अची मूंखे हथ में कुआरी ॾिनी अथनि। माना मूंखे एतिरो सुञाणनि था न त विढ़ंदो न। ऐं सची ॻाल्हि इहा आहे, सिंध जी माण्हुनि जी नफ़्सियात खे जेकॾहिं कोई सम्झी वियो न उहो कामयाबु आहे। जामशोर में पठाननि जी औरत खे क़त्ल कयो वियो। कंहिं छा त ख़ूबसूरत जुमिलो लिखियो, चयईं त तुंहिंजी क़ौम पठान आहे पर तूं सिंध में क़त्ल कई वई आहे, सिंध तुंहिंजो खून रायगान थियणु न ॾींदी। जॾहिं सिंध कंहिं बि वक़्तु फ़िक्र कंहिं बि क़ौम जे माण्हू सां जंहिंजो वास्तो हुजे, सिंध में जेकॾहिं कोई क़त्ल थिए थो, सिंध में जंहिंसां ज़्यादती थिए थी त ॿियनि जे करे बि असां पाण ख़ामोश नथा वेहूं त असांजूं हे न्याणियूं सिंध जूं जेके हे सिंध जायूं आहिनि। असुल ही वारस हिस्ट्री पढ़ो त सोलंकी माछी वारस आहिनि, सिंध जा असुली वारस इहे आहिनि। हे जेके ॿाहिरां माइग्रेटेड थी आया आहिनि ऐं सरकारी प्लाटनि ते चवनि था त सरकारी प्लाट असांजा आहिनि, हे असुल त जेकॾहिं तारीख़ खणो त हे माछी आहिनि बाबा, वारस सिंध जा। ईअं न कयो।